साईं हीअ कहाणी आहे हिकु ग़रीब जी। ख़ैर सलाह जो हुकुम लाजो, कमु कए खुटंदो आहे, ॻाल्हि खई खुटंदी आहे। हिकिड़ो बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर कंहिं ज़मीन जे टुकड़े जो बादशाह हुजे। उन जी बादशाहीअ में ही ग़रीब शख़्स रहंदो हुयो। पोइ ग़रीब शख़्स वीचारो माईअ जो मारियल हो, सो कुझु पुछंदो कोन हुयो। ग़रीब त अॻे हुयो, हुन जी पूरी कोन पवंदी हुई, सो राति आणींदो त ॾींहं जो परेशान हूंदो हो। सो हिन जी माई हिन जी वॾी बेइज़ती कंदी हुई। सुबुह शाम ज़ाल हिन खे मेणा ॾींदी त भणा मुआ एतिरो तो हाणे जो पंहिंजे बचनि जी पूरत कोन थी थिए। तूं हाणे कहिड़े हिसाब सां कमाए थो जो तुंहिंजी पूरी नथी पवे? हले काथे ख़र्च थो करे, हले छा थो करे? हिन खे ॾाढा मेणा ॾींदी हुई। हे ग़रीब शख़्स बि सोचे सोचे परेशान हूंदो। ज़ाल खां बि ॾाढो, ज़ाल बि हिन खे एतिरी थुकलांद कंदी जो बेअंत। ज़ाल हिन खे प्यारी बि बेअंती, पर हिन जी इज़त टके जी बि न कंदी, भले केतिरो बि कमाए अचे। हिन ग़रीब शख़्स सोचियो नेठि हिकदमि माईअ बि तंग कयो आहे, ॿियो त वरी मुंहिंजी पूरी बि हिते कोन थी पवे। जेकर हीअ बादशाही छॾे कंहिं ॿी बादशाही में वञा कमाइण, कुझु टाइम भला माईअ खां बि परे रहंदुमि ऐं कुझु 5 रुपया खणी बि ईंदुमि। शायदि जीअं हाणे असांजे इलाइक़नि में कचे इलाइक़े में भरियल जीअं क़ीमत नॉर्मल थी मिले, कंहिं हिसाब सां ॾियाड़ी त थोरी थी मिले, त ॿिए बादशाहनि में जा ॿिए हंधि जा कराची वग़ैरह ॾियाड़ी थोरी सवाई आहे। सो इन लालच में हीअ अदो निकिरी पियो, हकिलंदो होकारींदो वञे पियो। सुठी मंज़िल थी वई। हीअ ते कुझु ॾींहं गुज़रिया। चवंदा आहिनि त इहो ॻाल्हि खणंदे खुटंदी आहे, ॾींहं पंहिंजे मुदा ते खुटंदा आहिनि। साईं हलंदे हकिलंदे होकारींदे वञे कंहिं बाग़ ते मुनागू माली थी बीठो। अदा हिन जो मालिक जो बाग़ जो आयो, हिन खे पंहिंजे ग़रीब शख़्स खे ॾिठे, बड़ा मुंहिंजे बाग़ में सुतो पियो आहे। उन बाग़ पंहिंजे मालिक जे हिन खां हाल अहिवाल वरिता। हिन सॼो तेर पितर ॻाल्हि कई त भाउ मुंहिंजी पूरी कोन थी पए। हिन चयो त भाउ को मसइलो न आहे, मूंखे बि की मज़दूर जी ज़रूरत आहे, भलो थियो तूं आहीं। अदा हीअ बाग़ आहे, हिन खे पाणी हिन जो समा सूद जेको बि आहे सो तुंहिंजे मथां आहे। बाक़ी तुंहिंजो महीनो हिसाब सां पंहिंजे हिसाब सां जेकी पघार सभु हुन त हले थी, सो रो रवाज़ उहो मां तोखे ॾींदुमि। हेड़ा ग़रीब शख़्स हुते कमाइण ते शुरू थी वियो। हकिलंदे होकारींदे हिन ग़रीब शख़्स खे 6 महीना हिन खे कमाईंदे थी विया। उन ॻोठ जो को माण्हू उतां गुज़र थियो उन जो। हिन सोचियो, हिन सां अची मिलियो, हिक ॿिए खे सुञातो, ॾाढो हाली हवाले थिया। अची हुन खां पुछा की न भाऊ ॾे हाल अहिवाल, घर बाल रिज़्क़ जो। हिन चयो बाबा सभु मन लॻा पिया न, ख़ुशि वेठा न, तूं ॾे हाल अहिवाल। चई यार मां बि खोड़ टाइम थी वियो, 6 महीना थिया हिते आयो आहियां, घर ॿार बचा छॾे, सो कमायो अथमि। हाणे तूं भला आयो बि आहे वक़्त में, सो 2-3 रुपया सेठ खां वठी ॼाए तो वञ मुंहिंजे घर वञी ॾिजांइ। मन कुझु लूणु मिर्चो ख़रीद कयनि त बाद में मां जॾहिं मोटियुसि। सो सेठ जो 12 महीने ताईं ॻाल्हायल आहे, पोइ कुझु जेकॾहिं मूंखे सम्झ में ॻाल्हि आई त बीहंदुमि, न त बसि। अदा हिन पंहिंजे हिसाब सां सेठ ॾे वियो। सेठ खे चई भाउ मुंहिंजो ॻोठ जो आयो आहे हमरा, सो हाणे हीअ वञे पियो थो, सो हाणे घर लाइ सौदो सामान लटो कपिड़ो बचनि ॿारनि लाइ आहे, अलाए कोन केतिरो आहे, कीअं मसइलो थिए, सो कुझु मूंखे ॾे त मां हिन खे ॾियां त भला 2-3 रुपया। मां त भाई हिते ई आहियां न, वरी बि तूं कमुकारु कंदुमि पियो तुंहिंजो। अदा हिन सेठ चयो चलो ठीकु आहे। हिन सेठ हिन खे पंहिंजे हिसाब सां वियो, वञी हिकु वण मां हिंदाणो पटी आयो, गिदरो पटी आयो। भला कहिड़ो बि बाग़ हुयो, गिदरो कहिड़ो बि हुयो भरियल, उहा का बि लिखत न आहे किताब में, उहो पटे अची हिन ग़रीब शख़्स खे ॾिनई। हिन ग़रीब शख़्स सोचियो, हिन खे चईंदा बाबा वञो इहे पंहिंजे बचनि लाइ हीअ खणाए, बसि हीअ गंज ताईं। हिन ग़रीब शख़्स सोचियो भला 6 महीना लोड़ियो अथमि, वरी बि सेठ ॾिए थो त हिकु गिदरो ॾिए थो, हिन गिदरे मां छा थींदो, मुंहिंजे हिकिड़े ॿार जो बि ड्रो कोन्हे। पर हाणे बिस्मिल्लाह हिन ग़रीब शख़्स करे वरितो। अदा हाणे ग़रीब शख़्स खे त लॻे पियो हाणे हिकिड़े ॿार जो बि ड्रो कोन्हे त हाणे छा थिए। अदा हुन मिट पंहिंजे अज़ीज़ खे जेको आयो त पाड़ेसरी उनखे ॾिनो हूंदा हिन, हीअ हकिले होकारे हू रवानो थी पियो पंहिंजे हिसाब सां वञी हुन माईअ खे हुन गिदरो ॾिनो ऐं हुनजा मुड़ुस जा बि सलाम ॾिनो। ॾाढो मुड़ुस वारो ख़ुशि हो। फलाणे बाग़ ते बीठो, बाक़ाइदे गॾ वांगुरु लोड़ीअ पे, तुंहिंजा पिटुनि पारा अथनि को वीचारे रोइणु चालू कयो, हाणे छा करे ॿियो आहे। अदा माईअ खे हिन पंहिंजे हिसाब सां ॾाढो हाल अहिवाल कयो। अदा देरी न थी, वरी माई वरी हिन जी वॾी सियाणी, जेॾी मतिलबु तेज़ बि हुई ओतिरी सियाणी बि हुई। अदा माईअ सोचियो मुड़ुस थींदा आहिनि माइनि जा वहमी। मुड़ुस हिन अहिड़ो कमु कयो, उहो गिदरो जेको मुड़ुस घुरायोसि मतिलबु त दोस्त जे हितां ॾिनुसि, अदा उहो वञी हुन मां अधु कटियईं, अधु उहो बचनि ॿारनि खे खारायईं, अधु जेको आहे उन रखियईं। उन गिदरे जो ॿिज जेको हुयो त हिन माईअ खे ॾिठो त ॿिज में वॾी चमक आहे, ऐं हिते इलाइक़े जो गिदरो मूं नईं मां थी ॾिसां,
शायदि मां हिन ॿिज खे विकिणियां, मतिलबु त ॿिज खे खपायां त किथे मतिलबु त हिन जी को क़ीमत ॾेई सघे, मथां को ॾिए कुझु 2-3 रुपया इहे बि थींदा। अदा माई वॾी सियाणी हुई, उहो ॿारनि खे गिदरो खारे वढे खाराए छॾियईं। बाक़ी जेको ॿिज हुयो उहो बाज़ार में खणी वई था। हकलंदे होकारंदे वञे पई, हिकु वाणियो सेठ हुयो, हिन वाणे सेठ खे वञी हिन ॿिज ॾेखारियो। वाणे सेठ जो ॿिज ॾिठो त हिन चयो त वाणे सेठ चयो त हीअ हिन ॿिज जी मूं वटि क़ीमत ई कोन्हे का, हुन ॿिज जी का वॾी अहमियत हुई। वाणे सेठ हिन खे चयो हिन जी मूं वटि क़ीमत कोन्हे, बाक़ी तूं 4 मुड़ुस ॾंडा ॾोरा हमरा वठी आ, सुबुह खां वठी शाम ताणी मिल्कियत छा विढ़ंदो ढोइन, मां ॿिज जा सिर्फ़ु 4 दाणा खणंदोमांइ, वधीक मूं वटि मिल्कियत कोन्हे, तोखां मां वधीक ख़रीद कयां इहे ॿिज। अदा माई त वरी हैरान थी वई। माई बि चवे त टको पैसो बि मूंखे मिले त उहो गंजो, हिन त 4 मज़ूर ॾंडा ॾोड़ा थी चवे, जेको सॼी राति मतिलबु सुबुह खां दुनिया जो दरवाज़ो लहे शाम ताणी पिया ढोइन। हिन कुराड़ी इहो वार हुनजी मतिलबु ज़ाल ॿुधो त वाती पटिजी वियुसि। सिधी सही आए थे 2-3 मोजड़ा के तुंजड़ा वदा नौकर वग़ैरह गोली दोस्त अहिड़ा मतिलबु त ॾंडा ॾोड़ा हमरा। अदा आई सिधो सां वठी वाणे दरवाज़ो खोले हिन खे ॾिनो, हुननि खे चई बाबा हे ढोयो, आख़िरी भरी जेके आहे तव्हां वञी खयूं वञो पंहिंजे हिसाब सां, बाक़ी ॿी मिल्कियत जेके आहे मूंखे शाम ताणी सफ़ा ॾंडो थियो कहो। अदा मां बि सोचियो त बणा हीअ हिनमहिल खणी कुराड़ी 10 मण जी भरी तो खणी पुॼायां, त बाक़ी पोइ मोट त 1.5 मण जी मां खणंदुमि पंहिंजे घर लाइ, त 2-3 ॾींहं भला सुकुना वेही खाईंदुमि। अदा इहो कम में चालू थी वियासीं। हण खणणु लॻी पई, वठ सठ लॻी पई कुराड़ी, ऐं हुन जेको पंधु थोरो विथीर को हुयो, चेल त शाम ताणी चिॿी थी पई, पर पोइ मिड़ई वियासीं निभाए। अदा कुराड़ीअ जा टोटल मिल्कियत वई ढुकी। अदा कुराड़ी वॾी का उहा सियाणी हुई जेकी हुनजी ज़ाल हुई, उन वञी पंहिंजे सिधो सां भाइरनि खे घुराईं, भाइरनि खे सॼी हाल अहिवाल तिर पितर करे ॿुधाईं त हीअ मिल्कियत हीअं मुंहिंजे मुड़ुस जी तरफ़ां आई आहे। हाणे हिन कख हाणे घर में वेठी आहियां, मतिलबु त जेकी बि फुड़ी आसमान नथी, ज़मीन ते नथी किरे, अगरि मुंहिंजी अखि में थी किरे, के रंड जी कोन्हे, न शन आहे न कुझु बि न आहे। मूंखे उहो घरड़ो भलो ठाराए ॾियो, सफ़ा VIP, हीअं सम्झ में अचे त का महिलात जहिड़ी जॻहि ठाराए ॾियो। इहा महिरबानी भाइरनि खे चई मूं ते कयो, बाक़ी मिल्कियत को त न घबराए, मूं त हला गंज कयो। हाणे अदा हुनजा भाइर त हिन कम सां लॻी विया, नौकर कारीगर आणियनि बाबा, नश्का ॾेखारियनि बाबा, हिन तारे हेड़े पारे असांखे जॻहि ठाराइणी आहे। अदा उहे शुरू थी विया, मिस्त्री हलनि पिया साईं, पंहिंजे हिसाब सां कमु चालू थी वियो। अदा हणंदे हकलंदे होकारंदे नेठि उहा जॻहि तयारु थी वई पंहिंजे हिसाब सां। VIP महिला त कुराड़ी बचनि सिधो उते रहणु लॻी, हिन त पैसो जाम थी वियो। अदा हू ग़रीब शख़्स उते लोड़े थो पियो साईं। अदा हिन जा 12 महीना पूरा थी विया ग़रीब जा। हिन सोचियो त हाणे 12 महीना पूरा थी विया आहिनि, बचनि जी बि सिक लॻी आहे, ज़ाल जी बि सिक लॻी आहे, वॾो अरसो थी वियो आहे, पोइ तो जो हाल अहिवाल ई न वरितो अथमि, न का ख़बर न चार आहे, हाणे छा थिए। अदा ही सिधो सो सेठ ॾे आयो निमाणो थी सफ़ा। सेठ खे अॼु हाल कीअं बा, हाणे हेतिरो टाइम थी वियो आहे, तो त लोड़ियो अथमि। सेठ खे बि चयुसि हा वाक़ई बि, चई हाणे मां वापसि वेंदुमि, मूंखे बचनि जी घर जी सिक लॻी आहे, मूं ते महिरबानी कर जेका मुंहिंजो हिसाबु किताबु कर, भला 5 रुपया जेका थियनि तो ॾे। अदा सेठ हिन चयो तूं वॾी महिनत कई आहे, हीउ मुंहिंजो एॾो बाग़ साओ करे छॾियो अथई, मां तुंहिंजी महिनत बाक़ाइदा तूं कई आहे, तुंहिंजो मतिलबु त महिनत जे हिसाब सां वॾो तूं मुंहिंजो मतिलबु त लोड़ियो आहे। पर वरी सेठ चयो त मां तोखे ॾियां थो। अदा सेठ वियो, सिधो सो वियो वञी वरी साॻी उन ई बाग़ मां, उन ई मतिलबु वण मां मेवो उहो साॻियो पटे ॾिनो, उन जहिड़ो ई। अदा हिन ग़रीब शख़्स खे मेवो सेठ पटे अचे ॾिनो। ग़रीब शख़्स त सेठ जे बूथ ॾे ॾिसे पियो, मेवे ॾे ॾिसे पियो, ऐं पोइ ते बि सोचे पियो। हिन सोचियो त मेवो अॻे चकर बि ॾिनई, हमरा खे खणायमि हिकिड़ो मेवो, हाणे मां घुरियो आहियां त वरी बि हिकिड़ो मेवो, पैसा टका त ॾेई कोन थो। हिन खे माज़रत सम्झ में न आई। अदा हलो चलो ख़ैरु आहे। अदा ग़रीब शख़्स सेठ खां सुवाल जवाब कोन कया, मूं जहिड़ो सफ़ा को सादो माण्हू। अदा वञे पियो, जीअं त 2-3 विखूं खई त सेठ पोयां हिन खे सॾु कयो, हेॾिया हेॾे। अदा उहो ग़रीब शख़्स वरी मोटियो, सेठ ॾे मिलियो वञी सेठ सां। सेठ चवणु लॻो बा 3 नसीहतियूं मुंहिंजो यादि कजांइ, कहिड़ी बि हालत में इहे। चई बा ॿुधाए। चई बा हाणे तूं वञे त उअं ई अथो, दग सेर में को बि मिलई त उन सां सोची सम्झी वफ़ादारी रखजांइ, मतिलबु त आज़माइजांइ, दग वींदड़ खे बि आज़माइजांइ त सचो आहे या बेवफ़ा आहे। अगरि को संगती मिली थो वञे त उनखे आज़माइजांइ, जे बेवफ़ा हूंदो त पंहिंजे हिसाब सां हुजे, उन हिसाब सां तूं क़दम खणिजांइ। ऐं शेरे माण्हू जे घर राति न रहिजांइ।
मतलब शहरी माण्हू जे घर रात न रह जाए ऐं पराई बुध ते पंहिंजो अकुल न विञा जाए। हिन सेठ दा हिन खे टे इहे लफ़्ज़ चया त भाई हिन ॻाल्हि जो यादि रखजांइ जेकियूं चयूं आहिनि। हिन जो चलो ठीकु आहे, मां यादि रखंदुमि। अदा वरी 2-3 विखूं हलियो ग़रीब शख़्स त वरी पोयों सेठ सॾकियुसि चए भाई छा चयो माए। हिन वरी साॻी ॻाल्हि कई त भाउ दग वींदड़ में को बि दोस्त करे त वफ़ादार कजांइ ऐं शहरे माण्हू जे घर राति न रहिजांइ ऐं पराए बुध ते पंहिंजो अकुल न विञा जाए। सेठ जो चलो ठीकु आहे, सही सफ़ा, पर इहे ॻाल्हियूं यादि रखजांइ। अदा सेठ हिन खे पंहिंजे हिसाब सां हिन खे इजाज़त ॾिनी। ही ग़रीब शख़्स मेवो पोयां ॿधी हकले होकार रवानो थी पियो। कुझु टाइम अॻिते हलियो त ॾिठे त ॿियो हिकिड़ो हमराह वञे पियो, उहो हिन सां मिली वियो। हमराह चयो भाई काॾे, चवंदा हीअं थो वञा पियो। चई यार एॾे तरफ़ मां बि वञा थो। हाणे मां चयो भला अकेलो वञा पियो, हाणे 2 ॼणा थिया त भला केचरी की न हलंदासीं। अदा कुझु टाइम अॻिते विखूं हईं त भला सेठ जी हिन खे ॻाल्हि यादि पई त दग में यार कजां वफ़ादार कर। हिन चयो त भाउ मूंखे झंग जो ख़्यालु आयो आहे, सो मां 2 ॼण न वञा। हिन जो चलो ठीकु आहे। अदा हिन खे झंग जो ख़्यालु कोन आयो, हिन खे आज़माए पियो। अदा हे वियो, वेही रहियोसीं हाणे 10 मिंट 15 मिंट 20 मिंट नेठि अधु कलाकु पूरो 30 मिंट वेठो। ॾिठईं त बणा हीउ हमराह उते ई बीह रहियो, त हमराह जेसिताईं उथे त पोइ थो वञा। हुन इंतज़ार में हमराह बीह रहियो। अदा से हिन चयो त सम्झि अधु कलाक खनि बीहो त मतिलबु त यार वफ़ादार आहे, हीउ पंहिंजे हिसाब सां उथियो, अॼु हिन सां वरी रलियो। अदा हकिल ना होकार न अचनि पिया, हकिल ना होकार न अचनि पिया। अदा हुन अॻिली हमराह जो घर अचियो। हुन पंहिंजे हिसाब सां हुनखे सलाह कई त वारो कर हल त भला चांहि पाणी मानी जेको कुझु आहे असांजो हाल जो हाज़िर। हिन चयो सही आहे भाउ, हाणे मानी कोन थो खावां, पाणी पीअंदुसि, सो कुझु मंज़िल सवाई आहे पंध खे ॾोरियां। अदा हुन पाणी ग़रीब शख़्स खे पियारियो। ग़रीब शख़्स हकले होकारे रवानो थी पियो। हलंदो वञे पियो। कोई हिकिड़ा 2-3 ॻोठ हुया, उन्हनि में अची हिन ग़रीब शख़्स खे राति पई। अदा राति पई, घर धणीअ खे सॾु करे बाबा हिन हिसाब सां सॾु कीअं त भाउ राति थी वई आहे त हाणे ज़रूरु सारे ज़रूरत पए। अदा हिकिड़ो हमराह निकिरी आयो। हमराह चयो त यार भलो थिए तूं आएं, सो मुंहिंजो बि पाणी ते वारो आहे, घर में केरी कोन हुयो। मूं सोचियो त भला हाणे तूं आएं दोस्त आहे भाई, मुस्लमान भाई रहूं, सो को मसइलो ई न आहे। तूं मुंहिंजे घर राति अॼु सुम्ह, मूंखे पाणी ते वारो आहे, मां बि ओॾे वेंदोमांइ। अदा ग़रीब शख़्स वियो। हुन हो मतिलबु त हमराह वठी ग़रीब शख़्स खे घर विहारियो। अदा हू वेठो आहे। हो हमराह वरी हुनखे चयूं बाबा पारत कयूं ज़ाल खे त हीउ महिमान अथई, हिन जी पारत अथई, हाणे महिमान हिते अथई घर में, तूं टेंशन न वठि, मां वञाए त पाणीअ ते वारो आहे अॼु मुंहिंजो। अदा हुन अधे व्हील वॼाया। हीउ ग़रीब शख़्स वेठो आहे। अदा कुराड़े हिन खे हथु मुंहुं धोराए ऐं हिन जे घर मानी खणी अॻियों जो रखियसि। हिन जो कंधु वराए ॾिठो त रन शेरी। हिन जो हञु बणा सेठ चयो त बणा शेरे माण्हू जे घर राति न रहिजांइ, ऐं हीअ रन त शेरी लॻी पई आहे सॼी, मतिलबु शेरी। ऐं हमराह बि जेको मूंखे पारत करे वियो घर जो, ऐं उहो बि हलियो वियो। हाणे कीअं मसइलो अथई। हिन जो जेको थियणो आहे थी वियो। हमराह हू हुजे उन खां वञा, हाणे जे वेंदुमि सुभाणे कुझु बि थिए थो त हाणे त हुनजी ज़िमेवारी मुंहिंजे मथां आहे, जो त हू पारत मूंखे घर जी करे वियो आहे। अदा बिस्मिल्लाह करे हिन खां मानीअ जो गिरहो हले कोन पियो, पर 2-3 गिरह हिन विधा। अदा हिन कुराड़े उन हंधि बि हिन खे ग़रीब शख़्स खे ठाहे ॾिनो पंहिंजे हिसाब सां हेॾो होॾो। अदा हे ग़रीब शख़्स सुम्ही पियो, पर हाणे हिन खे टेंशन हुयो त बणा शेरी रन ऐं हिकु सेठ बि झलियो आहे। हिन खे राति सॼी निंड न पई अचे उन। अब थोरी हवा मोह टरे हिकिड़ो हमराह आयो, दरवाज़ो खड़कियो। हिन उहा औरत ॻाल्हाइण लॻसि त भाउ, मतिलबु चवणु लॻसि त केरी घर में कोन हलियो आहे। हू जो आयो ॾिठईं त बणा हीउ सुतो जो पियो। हिन खे चई हीउ जो वेठो आहे, चई हीउ महिमान आहे ॿाहिरियों, परदेसी मुसाफ़िर आहे, सो मुंहिंजो मुड़ुसु हिन खे विहारे सुम्हारियो आहे। न हीउ तोखे सुञाणे न मूंखे सुञाणे, आ त पाण में चह चटो कयूं, हिन खे तो छॾु। अदा उहो गेड़ मर्द ऐं हुन जे घर धणीअ जी ज़ाल ॿई पाण में चह चटे में शुरू थी विया। हीउ त जाॻंदो, हीउ सॼो लका ॾिसे पियो वेठो। हिन चयो त हल भला लुड़ी वियासीं, घर धणी पार त करे वियो, सुहाणे हीउ त हेतिरो कमु लॻो पियो आहे। अले कीअं त ओचितो उहे जेका आशिक़ महबूब पाण में हुया, सो उन्हनि जो पाण में मसइलो थी पियो। मतिलबु त अले कहिड़ी ॻाल्हि हुई का कण में ॻाल्हाईंदे कंहिं ॻाल्हि ते त पाण में आशिक़ महबूब पाण में टकरिजी पिया, हिक ॿिए सां विड़ी पिया। हो हुनखे चंबो हुयो, हुनखे चंबो खयों। अदा एतिरे में हुन रन रड़ियूं कयूं। चंबा जो 2-3 हीअं त हुन रन जो रड़ियूं कयूं, सॼे ॻोठ खे ख़बर पइजी वई। ॻोठ खे ख़बर पइजी वई, आशिक़ हिनारो हलियो वियो।
आशिक जो हलियो वियो त हाणे रन न थियो छो त बण हाणे त हू त भॼी वियो मुंहिंजे हथनि खां ज़ोरी रोरायो हाणे मतिलबु रोड़ाए वियो हाणे के मसइलो थिए अदा ग़रीब शख़्स वेठो उन ग़रीब शख़्स खे ॾिठो त बण हाणे त लुड़ियासीं अब आ रन हिन ग़रीब शख़्स जे आङुर खणी त बाबा सां ज़बरदस्ती पियो करे अड़े हीअं छा उहो ग़रीब शख़्स खे ख़बर न चार हिन जी चवा हिन बि सोचियो रन त माना हीअ कंहिंसां ॻाल्हि करे इन करे भला हिन खे भीड़ो ॼराए छॾियां अदा जीअं जा ॻोठ जा माण्हू आया ग़रीब शख़्स ॾिठो त बणा हीअ ॿाहिरियों आहे कई माण्हू आहे हिन जो मुड़ुसु पाणी ते वियल आहे हिन खां पुछाई कोन कयो त बाबा हर की पंहिंजे हिसाब सां घर जी कावड़ जी न ग़रीब शख़्स मां कढी पंज पंज पादर हणंदो हर को हले वियो राति जे टेम में ग़रीब साॻी गंढड़ी खणी निकिरी पियो आदा हलंदो हकिलंदो होकारींदो वञे पियो त आख़िर राति सुबुह इहे वते पियो वेला वक़्तु वठंदो खाईंदो सिधो थो वञी पंहिंजी बादशाही में पुॻो अदा पंहिंजी बादशाही वेझो थियो त उते हमरा हिकिड़ो वञे पियो उन खां हवाल पुछा के ॾे हवाल मुंहिंजे घर जो चए तूं भाई किथे हूंदो आहे चई यार मां फलाणी विलायत वियो कमाइण चई भाई हे तुंहिंजी माईअ त भाऊ वॾा बंगुला ठाहिराया नाले छा मूंखे लॻे थो तूं हे बादशाह जो पुटु तुंहिंजी माईअ ते आशिक़ु आहे छा उहा उन ते आशिक़ु आहे बाक़ी बंगुला तयारु ॾिसां थो पर वॾो कमु आहे तुंहिंजी माई पहिरियों त बाबा असां 5 रुपया पिनी वेंदी हाणे त भाउ वॾी अमीर थी वई आहे मूंखे लॻे थो तुंहिंजी माई ॿुधाई फलाणे बादशाह जे पुट सां खरियल अथई यकीन वठि मूंखां न त एॾी मिल्कियत काॾों आई राति जे पेट में हिन ग़रीब सोचियो त वाक़ई मां त हिकिड़ो गिदरो खणायो हुअमि इन गिदरे में त कोन एतिरी करामत हुजे माई राति में बंगुला ठाहे वेंदी अदा हिन ग़रीब शख़्स वेसूरे में अची वियो हिन खे यार राति अचे उन शहर में थी हिन सोचियो त बणा सिज बि लही वियो आहे हीअं डायरेक्ट तो घर ॾे वञा त मसइलो आहे वॾो दोस्त हो त उते पाड़े में उते शहर पंहिंजे में हीअ सिधो सो वञी दोस्त जो दरवाज़ो खड़कायो दोस्त जो खड़कायो दरवाज़ो ॾिठई त बणा दोस्त सां जंहिं महिल मिलियो त छा था सम्झो था ॿई भाकुर पजिया वॾा केचरी कयूं सॼी राति ढाड़ा हलिया पे हकिल ने हो करे यार जे पंहिंजे घर जो हवाले पुछा कि ॾे हवाल मुंहिंजे घर जो था चए भाऊ तुंहिंजे घर जी ख़बर ई मूंखे न थई भाॼे था वञा तो मिलियो हुयुमि हिकु ॿ चकर तॾहिं त मोलाइण लॻी पई हाणे त भाउ ते नौकर पिया था ॿाहिरों चौंकियूं ॾियनि हेॾां होॾो दरवाज़े ते वेठा न सो नौकर था मानी गुनी पचाइनि हुन त वॾी महलात ठाराई आहे ख़बर यार मूंखे ख़बर का बि नथी पई त छा मसइलो आहे मां भाॼे सां मिलियो बि न या न पुछाई कई त मांसि बाक़ी यार इहा ख़बर मूंखे न थी ॿुधाई का बि मां तोखे पक नथो ॾियां हिन यार खे त वहम वेही वियो यार खे चई यार हाणे खोड़ टाइम केचरी कया हुन दोस्त चयुसि सो हाणे निंड कर तूं बि त मां बि निंड कयां हिन ग़रीब शख़्स चलो ठीकु आहे मां निंड थो हो घर धणी जेको उहो वियो वञी पंहिंजे घर में सुम्ही पियो पंहिंजी माईअ सां हीअ ग़रीब शख़्स सॼी राति में तारा ॻणिया निंड अचे थी कोन पई जंहिं महिल यार पंहिंजी माईअ जी ॻाल्हि ॿुधी त अदा चई त हाणे के मसइलो थिए हिन खे ख़बर पई सो मुंहिंजो घर फलाणे पासे ॾियो हिन 13 पेतर हाणे ॻोठ जी कंहिंखे ख़बर न आहे पंहिंजे घर जी अदा हे अधु राति जो उथी सिधो सो वञी पंहिंजे घर हलियो वियो दरवाज़ो वञी खड़कायईं हाणे बादशाह जे पुट जो नालो सभु कुझु हिन खे ख़बर हुई अञा दरवाज़ो खड़कायईं त माईअ पहिरियों हक़ लॻे त केरु हिन बादशाह जे पुट जो नालो खयों त मां फलाणो चए फलाणो कंहिंजो केरु चए बादशाह जो पुटु मां फलाणो आयो आहियां चए फलाणो या पुटु तूं हेॾे आयो छा दलियां चए अॼु वरी नखरा थी करे 3 रोज़ पाण घुराए अॼु आयो आहियां त वरी पाण गले छा थी सम्झे हिन जो रोज़ घुराईंदी आहे फलाणा टीर भोलो त न आहे उहो दर ॿियो ते अञा हिते शरीफ़ ख़ानदान जो घर आहे मथां हेॾी लोणो वरायो अथई हिन खे 2-3 चकर हिन वीचारे वॾो ज़ोर रखियो त मां फलाणो आहियां यार 30 रोज़ मिलण वारा चटो करण वारा हिन महिल ख़्याल बि पियो आहे हाणे नथी अचणु ॾे हिन जो भेण चो त जे नथो वञे त कुता थी छोड़ियां 2 मुंहिंजा कुता अहिड़ा आहिनि ईअं जंगू ॿई हूंदा ई कोन हिन सोचियो हञ भणा रन त सफ़ हाले किथे बीठी आहे हिन जो वार खे नार नेकर कयां जाई बि त कुता छोड़े अदा हुन वारो मुड़ुसु साॻो हुन गिले था पंहिंजे था मोटियो सिधो अॼु यार जे घर मतिलबु त सुम्ही पियो दोस्त जे अदा ख़ैर सां थी सुबुह अदा हाणे यार जे घर केतिरा ॾींहं रहंदो अदा दोस्त को मोकिलाए पंहिंजे हिसाब सां उहो बि चए भई यार भलो थियो जो राति मौत रही एतिरनि सालनि में सिकल आथीसीं सो हाणे भली वञी सघंदो था अदा हीअ हलंदो हकिलंदो अचे भई हिन खां विख पवे कोन पई राति हिन इम्तिहान त लथो पर ते बि हिन जो त रनाणो मकरा हले छा मसइलो आहे मार रन जो बि हुयो हे ते 2-3 विखूं खणी दरवाज़े ते पुॻो दरवाज़ो खड़कायईं हिन ज़ाल दरवाज़ो लाथो मुड़ुस खे ॾिठईं एॾी ख़ुशि थी जो बेअंत ॼण नओं जनमु थियो आहे
अचे मुड़स खे भाकुर पाए हिसाब सां अचे विहारे पलंगनि ते। हाणे पलंग हुआ ई मट न, जीअं सिगल वाॻण वारी खट ते वेहंदो उन जॻह ते पलंग अची विया। हिनखे पलंगनि ते विहारे हिनखे हथु मुंहुं धोराए हिन लाइ मानी बि न खणी आई। हीउ वेठो जॻह में निहारे हेॾे निहारे वाइड़ो लॻो मूं वांगुरु वेठो आहे वाही वातल हुन पुतल गुथिया वांगुरु वाशे पियो छिके। हिन रन ॾिठो त भणा क़िस्म क़िस्म जा ताम ॾिनई पर रन हिन चयो त हिन शकिजी पियो आहे का ॻाल्हि आहे। अदा रन हिन वरी अहिड़ो कमु कयो जेको बि हुनजे अॻियां ताम रखे हुन ताम मां गिरो रन बि खाधो खाई हिनखे चेक करे ॿुधाईं चए को बि वहम न करे हिन में कुझु बि न गॾायो अथमि। बाक़ी तूं मानी खा, बाक़ी हीउ जेको तूं ॾिसे थो वधीक मां तोखे बाद में ॿुधायां थी, तूं घबराए कंहिं ॻाल्हि कान, हीउ तुंहिंजे हथनि जो पोरियो आहे हक़ हिलाल जो, तूं घबराए न, तूं मानी खा। अदा हुन हमरा पंहिंजे हिसाब सां गिरह जेका 4 5 विधा 15 अदा घर वारीअ पंहिंजे हिसाब सां हथ धोराए मुड़ुस खे जंहिं महिल पुछा कयसि चए ॾे हाल वाल, चयो चलो ठीकु आहे बीह 5 मिंट। कुराड़ी थांव रखी उहा कुराड़ी में न ज़ाल ऐं उहो अधु जो गिदिरो जेको रखियो हुई अधु जेको बिज कढी खपाए बचनि खे अधु गिदिरो उहो साॻो खणी आयसि। अचे आर पार ॾिने त हेड़े हाणे पारे हमरा खे तूं हीउ हिंदाणो खणायो गिदिरो, चए हा, चए इहो तूं जे खणायो आहे त हीअ पोइ रोज़ी असांखे हक़ हिलाल जी आहे। चए उहो कीअं, चए हीउ जेको गिदिरे जो बिज आहे न इहो बिज वॾो क़ीमती आहे। चए कीअं, हिन माईअ सॼी तेर पितर ॻाल्हि करे ॿुधाया त हीअं वञी ॾिनमि जवाणीअ खे, हीअं वञी ॿाहिरिनि खे वठी हीअ जॻहियूं मेलातूं ठारायमि, हेॾो रक़म मिली वॾी हिमल ताईं दुनिया पई आहे, मूं त कंहिं शइ जो टेंशन कोन्हे। हिन यार ग़रीब शख़्स जंहिं महिल इहो ॿुधो त हिन या साईं तारा खुली आहे, दोॾा खुली आहे। हिन सोचियो त भणा मां त अलाए छा पियो सोचां पर हीअ रन त मुंहिंजी अलाए छा निकिती। हिन साईं ॾाढियूं हिन खां माफ़ियूं साफ़ियूं रन खां वठी त मूं ग़लति सोचियो। चए तूं सही आहे, पंहिंजे हिसाब सां यकीन तोखे वाक़ई बि न हूंदो, छो त माण्हू कुझु बि ॻाल्हाए सघंदा न, माण्हू न खून जा वादा त बंदि थिया न थींदा। तूं घबराए न, हीअ पंहिंजी मिल्कियत आहे, लताड़े वेठो खा। अधु गिदिरे में अञा बिज जो मण पियो आहे, ॿियो गिदिरो तूं आंदो आहे। हाणे कहिड़ी बुख आहे ग़रीब शख़्स जाई, हाणे उहा मुंद असां वारी सम्झ हाणे खाइण वेहण जी आहे, टेंशन को बि न, जेको कमायो अथव कमाई तुंहिंजी क़बूल पइजी वई। अॼु खां वठी तुंहिंजा पेर मुंहिंजा हथ, सो तोखे ज़ोर बोर बि ॾींदमि। जेकी अॻे हुई सो उहा ज़ाल तव्हांरी वई ग़रीब ते करे गुज़ारे, हाणे बसि तुंहिंजी इज़त कंदुमि, मुड़ुस को मथे काशे बि न आहे। बसि ॾाढो ज़ाल हिन जो अदब कयो। अदा हू बि ॾाढो ख़ुशि थियो, बेअंत ख़ुशि थियो, बच्चनि सां मिलियो जंहिं महिल, पोइ त भाउ एॾी ख़ुशी हुयसि बेअंत। पहिरियों त मानी कोन पिया हलेसि, वरी ॿियो चकर बि घर वारे खे चई वारो कोई सत तामी जेके बचाई अथमि इहे खणी आ, त कुर्बान खे बि सलाह कयां त इहो वीचारो बुख ते वेठो आहे कहाणी पियो थो खणे। अदा मूंखे बि सलाह कई, ॿिन्हिनि गॾिजी खाधीसीं मानी, सो कल्ह ॾिठा त ॾाढो ख़ुशि लॻो वेठो। अदा जे दोस्तो हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हुजे न त सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो यार। मां ॾाढी कंजूसाई पिया था कयो, भले सब्सक्राइब कयो हिन में, यार ख़र्च थो वठां यार, हिकिड़ी आङुर हणी आहे मतिलबु क्लिक करिणो आहे न। सो दोस्तो वरी वञी कंदासीं नई कहाणीअ सां गॾु तव्हांखे हिन ई चैनल ते। तब तक दुआनि में यादि रखिजो कुर्बान अब्बासीअ खे, अलाह निगहबान। दोस्तो की दोस्त जो नालो हुयो सो मां उहो खणा मथां कावड़ करे हिन कहाणी में बि हुजे दोस्त छा यादि कईंदो। असांजो प्यारो दोस्त असतुल्लाह काशकेली शहर हालाणीअ खां असांजो पिरी प्यारो दोस्त भलो आहे। नालो थोरो ॾुखियो त खणण में वॾी मुंझ थी मूंखे ॿुधाई, मां सॼो ईअं कुॿो थी वियुमि वॾा। ऐं ॿियो दोस्त बि आहे उनजो नालो बि खणा, असांजो पहिरीं प्यारो दोस्त सरताज अहमद चांडियो, वेठल ॻोठु नूरेज़ अहमद चांडीअ में। सो प्यारो दोस्त आहे, पहिरीं प्यारो सफ़ा बहितरीनु मुंहिंजो दोस्त, हर वीडियो ते कमेंट कंदो आहे साईं। मां हिन वीडियो में 2-3 कमेंटियूं बि रखां थो, तव्हां ॾिसिजो। सो दुआनि में यादि रखिजो। अलाह